औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमामा नेक बानू उहो आहे जेको सुहिणे आवाज़ में क़ुरान पाक जी तिलावत करे थो, शरई मसइलनि खां वाक़ुफ़ु हुजे थो ऐं रहमदिल हुजे थो। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमामा नेक बानू उहो ई आहे जंहिंमां ॿिया इंसान फ़ाइदो हासिलु करे सघंदा हुजनि। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेक बानू शैतानी विसवसनि जो शिकार न थींदो आहे। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमामा सभ खां वधीक नेक बानू उहो आहे जेको दुनिया खे तर्क करे ऐं आख़िरत तरफ़ ध्यानु ॾिए।